सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर ऐं अॻूणी वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो सोट मुमताज़ अली भुट्टो 28 नवंबर 1933 ईस्वी में ॼाओ। 1964 ईस्वी में कन्वेंशन मुस्लिम लीग जे प्लेटफॉर्म तां लाड़काणे मां MNA चूंडियो। नवंबर 1967 ईस्वी में PP जो बुनियाद विझण वक़्तु हू PP जो बानी अॻवान ऐं सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो मेंबर थियो ऐं 1972 ईस्वी में सिंध जो चीफ गवर्नर ऐं बाद में सिंध जो वज़ीर आला मुक़ररु थियो। 1973 ईस्वी में हुन वॾे वज़ारत तां इस्तीफ़ा ॾिनी ऐं 1975 में खेसि मवासिलात जो वफ़ाक़ी वज़ीर बणायो वियो, जंहिं दौरान हुन सिंधी माण्हुनि खे तमामु घणियूं नौकरियूं ॾिनियूं। 1972 ईस्वी में सिंधी ॿोली खे लाज़मी करार ॾियण ते खेसि सिंध जे 10 सिरे जो लक़ब ॾिनो वियो। 5 जुलाई 1977 ईस्वी में जनरल जहा पारां भुट्टो हुकूमत ख़त्म थियण वक़्तु खेसि गिरफ़्तार कयो वियो ऐं 2 साल हू कराची जेल में रहियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां जेल में संदसि 3 मुलाक़ातूं थियूं, जंहिं दौरान हुन आलमी सतह जे सियासतदान सां भुट्टो जे फाही खे रोकण लाइ पिणु किरदारु अदा कयो। भुट्टो जे फाही खां पोइ हुन जलावतनी पिणु इख़्तियार कई, जंहिं दौरान 9 माण्हुनि खे PP में शामिल करण ते इख़्तिलाफ़ राय रखण तां खेसि PP पार्टी मां निकाले ॾिनी वई। 31 मार्च 1985 ईस्वी में हू जलावतनी ख़त्म करे ॾे वरियो ऐं सरदार अताउल्ला मिंगल, अफ़ज़ल ख़ान बग़्श, अब्दुल हफ़ीज़ पीरज़ाद ॿियनि सां गॾु सिंधी बलोच पश्तून फ्रंट जो बुनियादु रखियो, जेको प्लेटफॉर्म 1989 में सिंध नेशनल फ्रंट बणिजी वियो। हुन सिंध क़ौमी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां कालाबाग डैम, एंटी थल कैनाल, धारियुनि जी आबादकारी, सिंध जे वसीलनि जी फुलट ख़िलाफ़ सियासी जदोजहद जी अॻवानी कई ऐं 1988 दौरान साईं जेम्स हैड सां पिणु इत्तेहादी तौरु कमु कयो। मुमताज़ अली भुट्टो नवंबर 1997 ईस्वी में PP हुकूमत ख़त्म थियण शर्त सिंध जो निगरान वज़ीर आला बणियो। 2012 ईस्वी में सिंध नेशनल फ्रंट खे हिन मुस्लिम लीग में हिकु तहरीर मुआदे तहत ज़म कयो, पर नवाज़ शरीफ पारां वादा पूरा न करण सबबि नून लीग खे अलविदा कयो। गुज़िरियल आम चूंडियुनि में संदसि पुट अमीर बख्श भुट्टो PTI में शमूलियत अख़्तियार कई ऐं मुमताज़ अली भुट्टो लानल तौरु सियासत खे अलविदा कयो। मुमताज़ अली भुट्टो गुज़िरियल 6 महीननि खां तबियत जे नासाज़ी सबबि घर ताईं महदूद हो ऐं हुन जो कराची जे ख़ानगी अस्पताल मां दिलि ऐं फेफड़नि जी तकलीफ़ जो इलाज हलंदड़ हो। 18 जुलाई ते मंझंदि जो हुन कराची जे डिफेंस वारे घर में वफ़ात कई। हुन सोगवारनि में 2 पुट अमीर बख्श भुट्टो, अली हैदर भुट्टो समेत 2 धीअरूं ऐं हज़ारे चाहींदड़ छॾिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk